नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॾेखारींदासीं अव्हांखे त रमज़ान शरीफ़ जे वेझो अचण खां पोइ जेके शयुनि में इज़ाफ़ो थियो आहे, ख़ासि तौर ते खाइण पीअण जी शयुनि में हूअं ई इज़ाफ़ो हुयो। ऑलरेडी हिकिड़ो महांगाई जेका आहे उहा उरूज ते चढ़ियल आहे। करोना खां मुसलसिल लॉकडाउन माण्हुनि जी चेल चिॿी करे छॾी। ग़रीब माण्हू खाइण पीअण खां बि हलाक थी विया। वरी उहो लॉकडाउन ख़तमु थियो त वरी नए सिरे सां कम जी जीअं शुरूआत थी त वरी हिकु दफ़ो करोना जी जेका टीं लहर आई आहे उन माण्हू जेके रोज़ु कमाए रोज़ु खाईंदा आहिनि उन्हनि खे तमामु वॾी हिकिड़ी तकलीफ़ पहुती आहे। उन हवाले सां अॼोके प्रोग्राम में ॾेखारींदासीं त हिकु महांगाई, ॿियो जेको आहे सो लॉकडाउन वारी सूरत हाल, वरी मथां रमज़ान शरीफ़ जो जेको भलारो महीनो शुरू थिए थो त इन में माण्हुनि तमामु घणी परेशानी जो शिकार थियणो पए थो। खाइण पीअण जी शयूं त अलॻि सां महांगियूं आहिनि, पर जेके ॿिया मुख़्तलिफ़ सिस्टम आहिनि, जेको रोज़मर्रा जे इस्तेमाल में शयूं उहे बि महांगियूं थी वियूं आहिनि ऐं महांगाई सबबु माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। उन हवाले सां हैदराबाद वासियुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदासीं ऐं उतां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदा हैदराबाद वासियुनि सां त उन्हनि जो छा चवणु आहे। महांगाई माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, कीअं माण्हुनि जो हीउ सिस्टम हलंदो ऐं कीअं माण्हू पंहिंजे जीअण जे लाइ जतन कंदा। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था मुख़्तलिफ़ माण्हुनि सां। इस्लामाबाद जो हीउ नसीब नगर वारो इलाइक़ो आहे, हिकिड़ो फ्रूट जो दुकानदार आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। उहो फ्रूट खपाए पंहिंजे बचड़नि जी रोज़ी करे थो। मुसलसिल करोना खां पोइ यकी लॉकडाउन हुयो, लॉकडाउन खां पोइ मस वञी थोरी रोज़ी खुली ऐं वरी टीं लहर आई आहे। साईं तव्हांखे ख़बर आहे ग़रीब रेड़िया ये गुज़र सफ़र कयूं था बचनि जो। हाणे वरी लॉकडाउन लॻो आहे, राति बि असांखे किथे बेन न अथनि। पुलिस हेॾी आई असांखे भॼाए छॾियनि। पहिरियों वेंदा आहियूं असां ओॾो भॼाए अथनि, वरी हेॾो आया आहियूं, वरी राति 7-8 थियनि था, वरी असांखे डंडा हणंदा, वरी भॼाइनि था। पर असां छा कयूं, ग़रीब ऐं रोज़ी कयूं बचनि जी। महांगाई जेका थी आहे उतां फ्रूट कीअं था हलायो? साईं असांखे सुठो टाइम थियो आहे। हाणे जो फ्रूट हेॾो महांगो करे छॾियो अथनि। पहिरियों 50-60 रुपया वठंदा हूंदो किलो ओतो, हाणे असांखे ओतो ई 90 थो मिले। 100 रुपया हलायूं था, 10 रुपया था रखूं था। नारगी जेका आहे ओतो असांखे 70-80 में पए थी, 100 रुपया हलायूं था। असां बि छा कयूं, असां मजबूर आहियूं। 10-20 असां रखूं था, बचनि जी रोज़ी आहे, असां छा कंदा। अञा रमज़ान शरीफ़ शुरू ई न थियो आहे त हिनमहिल ई 100 ऐं 120, 130 अघ थिया आहिनि। रमज़ान जे आयो त पोइ त साईं उहो मंडी वारनि खे चवनि उनखे एतिरा कनि, बाबा हेॾा तो फ्रूट छो था महांगा ॾियो। असां त मजबूर पाण, असां त रोज़ी कंदा आहियूं बचनि जी। माण्हू वठनि था, अॻे त सस्ताए पवंदी, हर ग़रीब माण्हू अधु किलो सूफ़, किलो नारंगी को साईं जिते 2 किलो वठंदा 3 किलो ते पाव अधु किलो वठंदा, उहो बि छा करनि। असां मजबूर आहियूं, उहो बि मजबूर आहिनि। कारोबार में फ़र्क़ु बि पियो आहे? बिल्कुलु कारोबार में, हा बिल्कुल घटि आहे, उहो कारोबार आहे न तरह। इंसान काम करे या जगह लॉकडाउन में दुकान बंद करता फिरे, अब वो आते कहते बंद करो, तो जगह बंद करे या काम करे। कौन सी चीज़ें महंगी हो गई हैं? खाने पीने की तमाम चीज़ें ऐसी है, आटा है, दाल है, चीनी है, तेल है, सब चीज़ें जो है ज़रूरत चीज़ें घर की। कुछ समझ नहीं आता है कि कस्टमर आके हमसे करता है क्या भाई ये महंगी क्यों है, तो हम कहते हैं भाई पीछे से महंगी आ रही है, तो अब हम क्या कर सकते हैं, इसमें हमारा कसूर कोई है। सब चीज़ें ही करते हैं कस्टमर, तो क्या करें इसके अंदर। क्या जब फ़र्क पड़ता है कारोबार पे, फ़र्क पड़ता है, कस्टमर टूटता है, कस्टमर जगह कावड़ होके चला जाता है। रमज़ान शरीफ़ होते, रमज़ान शरीफ़ खां अॻु में 120 रुपया किलो थी वेंदो। हेॾो महांगो कंदा हला। ॿियो समूरो फ्रूट महांगो थींदो रमज़ान में, सफ़ा असुलु गोश्त साॻो रेट हूंदो भाई, हे सभु फ्रूट ॾाढो महांगो थींदो आहे। हिकु अॻु में महांगाई, कारोबार बंदि हुआ, वरी लॉकडाउन जो सिलसिलो, वरी रमज़ान शरीफ़। इन हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। वो तीसरी लहर आ गई है कोरोना की, फिर लॉकडाउन शुरू हो गया है, ऊपर से रमज़ान शरीफ आ रहा है, तो ये महंगाई कैसे लोगों को जीने देगी? हम ताजिर बरादरी का एक मुतालबा है कि SOPs पर अमल दरामद कराया जाए। जो असिस्टेंट कमिश्नर कासमाबाद के हैं, उनसे मेरा ये मुतालबा है ताजिर कि SOPs पर पूरे इलाके में अमल दरामद किया जाए और मार्केट अपने टाइम के मुताबिक खोली जाए जो खुलते हैं भाई। और SOPs पर अमल दरामद सख्ती से किया जाएगा तो केसेस भी कम होंगे। और हुकूमत से मुतालबा करते हैं कि लॉकडाउन जो है वो ख़त्म किया जाए। महंगाई की वजह से कौन सी परेशानी हो रही है लोगों को? महंगाई की वजह से यही है कि बाज़ार बंद होते हैं तो फिर अफरा तफरी होती है, फिर गरीब और मुतवस्सित तबके पर जो फ़र्क पड़ता है भाई। तो बस यही है कि महंगाई तो चल रही है, रोज़ाना बढ़ने पे बढ़ रही है महंगाई,
तो बस ये है कि बाजार बंद ना किए जाए बस, और SOPs पर जो अमल दरामद किया जाए, ये गवर्नमेंट का जो काम है उस पर अमल दरामद किया जाए। महंगाई की वजह से आपका जो कारोबार है, आपका तो क्या पूरे जो भी कारोबार है मुतासर हुए हैं, आपको असर पड़ा है? नहीं भाई, कोई असर नहीं पड़ा, बस थोड़ा सा है कि महंगाई हो रही है, आइटम बढ़ रहे हैं, तो ये कि कस्टमर और ये जो ठेकेदार प्लम्बर होते हैं हमारे, उन पर असर पड़ता है। हैदराबाद न पर सॼी सिंध में मजमूई तौर ते जेका महांगाई वधी वई आहे, महांगाई माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिकु महांगाई वरी ॿियो लॉकडाउन मथां लॻायो वियो आहे। ताज़ो वफ़ाक़ी सरकार तोड़े सिंध सरकार जे तरफ़ां ऐलान कयो आहे त सुबुह जो 6 बजे खां वठी राति जो 8 बजे ताईं कारोबार खुलियल रहंदो। मुसलसिल लॉकडाउन, मुसलसिल कोरोना खां पोइ मस वञी कारोबार खुलिया हुआ, मस कारोबार में जान पई, माण्हुनि जो हिकिड़ो रोज़गी जो जेको मसइलो हुयो उहो हल थी वियो हो, पर वरी लॉकडाउन अची वियो ऐं हिकु महांगाई ॿियो मथां रमज़ान शरीफ़ जी शुरूआति थियण वारी आहे। थोरो कुझु ॾींहंनि में अंदरि रमज़ान शरीफ़ अचे पियो, भलारो महीनो आहे ऐं उन भलारे महीने में जेका महांगाई आहे उन्हनि माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी आहे। ग़रीब माण्हू जेको आहे, मज़दूर माण्हू, रोज़ कमाईंदड़, रोज़ खाईंदड़ जेको आहे उहो सख़्तु परेशानी वारी सूरत हाल में आहे। जेके होटलनि जा वेटर आहिनि या जेके रेड़ो हलाए पंहिंजी रोज़ी कनि था, या समूरा जेके कारोबार आहिनि होटलनि जे मालिकनि खां वठी दुकानदारनि ताईं, उन्हनि जे लाइ वॾो मसइलो बणिजी वियो आहे त हीअ जेको कोरोना मां मस जान छुटी हुई, लॉकडाउन मां मस जान छुटी हुई, त वरी हिकु टीं जेका लहर आई आहे कोरोना जी, हिन टीं लहर खां पोइ सुबुह जो 6 बजे खां राति जो 8 बजे ताईं कारोबार खुलियल रहंदा, जंहिंखां बाद में बंदि कया वेंदा। माण्हुनि सख़्तु परेशान आहिनि। हलूं था कुझु माण्हुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त महांगाई केतिरी असरु छॾियो आहे ऐं माण्हू केतिरो परेशान आहिनि। महांगाईअ में कीअं माण्हू दरगुज़र कनि था, कीअं खाइनि पीअनि था। हिते सां मज़दूर तबिको गॾु आहे, मज़दूर माण्हू आहिनि जेके रोज़ कमाए खाईंदा आहिनि। हीअ महांगाई जेका वधी वई आहे, कीअं पिया ॾिसो, कीअं घर हलंदा, कीअं सिलसिलो हलंदो? महंगाई जाम थी वई आहे बाबा, महंगाई जे करे ॾाढा परेशान आहियूं। कोरोना जे करे ॾिसो था रोज़गार कयूं था, हिन में परेशान लॻा पिया आहियूं। लॉकडाउन मथे लॻे थो, इहो परेशान करे थो, इहो सही कोन थो लॻे, मुनासिबु कोन थो लॻे। असां ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदासीं, मज़ूर करण जे लाइ आया आहियूं, मज़ूरी कंदासीं, इहो लॉकडाउन वग़ैरह करनि था, इहे मां केॾांहुं वेंदासीं। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं महांगियूं थियूं आहिनि? अटो, चांवर, ॿियो कहिड़ो मामलो? खंड, खीर, पती, हर शइ महांगी थी वई आहे। अटो वग़ैरह सभु महांगा थी विया आहिनि। हाणे माण्हू केॾांहुं थी वेंदा, परेशान आहिनि। मज़दूर माण्हू जी पूरत पए थी घरनि में? कोन पवंदी, किथां पवंदी हिन मां। गुज़र सफ़र थींदो? तमामु मुश्किल वक़्तु गुज़रे पियो। तमामु महांगाई वधी वई आहे, तमामु हालात तंग आहिनि, माली हालत सफ़ा कमज़ोर आहे। मथां लॉकडाउन जे मथां लॉकडाउन आहे, हर वरी लॉकडाउन जी लहर बि अचे लॉकडाउन जी। इन में तमामु सख़्तु हालत। असीं मज़दूर माण्हू होटल जा ॿाहिरां आहियूं, मज़दूर आहियूं, सफ़ा परेशान आहियूं। तमामु सख़्तु सां सख़्तु परेशानी आहे। हर शइ ॾींहुं ॿ ॾींहुं महांगी अचे। मथां रमज़ान शरीफ़ भलारो महीनो अचे पियो, उन जे अंदरि बि लॉकडाउन वरी हुकूमत साहिब मर्कज़ वारनि पेश कयो आहे, त वरी लॻाईनि था। असीं काॾे वेंदासीं, तमामु हालत ख़राबु आहिनि। अॼु जे शहरनि जो चवणु आहे त हिकु महांगाई, बेरोज़गारी, ॿियो लॉकडाउन, वरी मथां रमज़ान शरीफ़ भलारो महीनो, हिननि माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी आहे। माण्हू सख़्तु परेशान आहिनि। रोज़ कमाए ऐं खाईंदड़ माण्हू वधीक परेशान आहिनि। बहस जेके दुकानदार आहिनि या कारोबारी माण्हू या नौकिरी पेशा माण्हू आहिनि, वरी बि उन्हनि खे को न को आसिरो आहे। पर मज़दूर तबिको ऐं हेठिएं तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू खाइण पीअण खां बि हलाक आहिनि। उन्हनि जो जेको चुल्हो आहे उहो ॿरण बि ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। जीअं ई पेट्रोल जा अघु महांगा थिया, पेट्रोल जे अघनि खां पोइ सब्जियूं महांगियूं थी वियूं, फ्रूट महांगा थी विया। एतिरे क़दुरु जेका 70 रुपए ते या 80 रुपए ते दाल मिलंदी हुई होटलनि ते, उहा 100 रुपए खां मथे थी वई आहे। 120 रुपए ताईं दाल पहुती आहे। मुर्गी जो गोश्त हुजे, तोड़े मच्छी हुजे या सब्जियूं हुजनि, उहे बि महांगियूं थी वेंदियूं, जंहिं करे माण्हुनि जो जीवन जंजाल थी वियो आहे। हलूं था मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, माण्हुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे इन सिलसिले में। हैदराबाद में मौजूदु आहियूं। हैदराबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, मुख़्तलिफ़ दुकान ऐं मुख़्तलिफ़ कारोबार आहिनि जिते उते माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हीअ जेका महांगाई वधी वई आहे, उन महांगाई ते माण्हुनि जो छा चवणु आहे। हिकु साल पूरो कोरोना जे सबबि इलाही कारोबार सख़्तु मुतासिर थिया। पाकिस्तान जी ॻाल्हि कजे, सिंध जी ॻाल्हि कजे, पर सॼी दुनिया जी ॻाल्हि कजे त सॼी दुनिया में तमामु घणी जेको आहे सो मुआशी सूरत हाल ख़राबु थी वई। वरी जेको आहे सो अञा मस कारोबार शुरू थिया हुआ त वरी हिकु दफ़ो ॿीहर कोरोना जी टीं लहर अची वई आहे। ऐं टीं लहर खां पोइ वरी हिकु फ़ैसिलो कयो वियो आहे वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां त लॉकडाउन लॻायो वेंदो। महांगाई जी सूरत हाल, वरी मथां रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो। हीअ जेका महांगाई वधी वई आहे, अटो, चांवर, खंड खां वठी जेके बि खाइण पीअण जूं शयूं आहिनि, आम शयूं, आम रोज़ इस्तेमालु कंदड़ शयूं, छा थींदो, कीअं ग़रीब जो गुज़र थींदो? भाऊ ग़रीब जो गुज़र ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। हिकु त असां ॾियारीदार कमाइण वारा,
लॉकडाउन हे हाणे तार ॾींहं शहर बंदि थी थो वञे असां ग़रीब पेट गुज़र ॾाढो ॾुखियो थी वियो आहे अॼुकल्ह महांगाई ॾिसो खंडु 100 खां चढ़ी वियो आहे खीर महांगो आहे असां ग़रीब माण्हू छा कमाईंदासीं छा ग़रीबनि छा ॿारनि खे पढ़ायूं या कुझु पेट गुज़र कयूं हिन हुकूमत असांखे ॾाढो तंग कयो आहे ॾाढी महांगाई आहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं महांगियूं थियूं आहिनि खाइण पीअण में जे हवाले सां भाऊ अटो महांगो थियो आहे मुर्गी त ग़रीब खे खाइण को चढ़ी वियो आहे मुर्गी जो मच्छी ज़ोर आहे इहो 500 रुपया किलो वञी लॻो आहे ग़रीब माण्हू दाल आहे दाल 300 रुपया किलो आहे छा खाए ग़रीब माण्हू हर शइ महांगो थी वियो आहे खीर 100 रुपया 110 रुपया किलो आहे अटो 100 रुपया किलो लॻभॻि थी वियो आहे खंडु 110 रुपया किलो थी वियो आहे 108 रुपया हाणे छा शइ जेको आहे घटि हर शइ महांगो थी वियो आहे हर रमज़ान शरीफ़ थो अचे रमज़ान में त अञा वधंदी फ्रूट ॾिसो फ्रूट ग़रीब खे खाइण खां तमामु मथे चढ़िया फ्रूट महांगो थी वियो आहे हिन महिल रमज़ान शरीफ़ आयो कोन्हे पहिरियां 10 ॾींहं में एडवांस में हिन फ्रूट महांगो चढ़ियो आहे हिते गवर्नमेंट का शइ नज़र ई कोन थो अचे हर को पंहिंजी मर्ज़ी ते रेट पियो थो लॻाए मर्ज़ी ते हर शहर जो मुख़्तियारकार असिस्टेंट मुख़्तियारकार डिप्टी कमिश्नर जिन जी ड्यूटी आहे घन जे मामले ते उहे ॾिठा आहिनि तव्हां शहर में कुझु कोन्हे भाऊ हिते त कुझु अहिड़ी अमल ई कान्हे कंहिं मुख़्तियारकार आयो आहे न अहिड़े का ड्यूटी आहे न का हर को पंहिंजी मर्ज़ी ते रेट वेठो आहे जाॾे वञे हर को पंहिंजी मर्ज़ी जा रेट वठे थो हीअ कासमाबाद न आहे हीअं सम्झ दुबई आहे माण्हू ईअं दुबई करे ॾिठो आहे सॼे मुल्क में इहो हालत लॻो पियो आहे भाऊ तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ हैदराबाद जो मार्केट आहे मेहरान सेंटर जे नाले ते जिते ख़रीदारी तमामु ज़ोरनि शोरनि सां थींदी आहे पर महांगाई जे करे जेके ख़रीदारी जो सिलसिलो आहे उहो बि ख़तमु थी चुको आहे आहिस्ते आहिस्ते जेके रोज़मर्रा जे खाइण पीअण जे शयुनि में त अघनि में त इज़ाफ़ो थी वियो आहे पर जेके माण्हू आम इस्तेमालु कंदा कपिड़ा आहिनि या ज्वेलरी आहे या जेके ॿारनि जा सिंगार जा सामान आहिनि उन्हनि समेत समूरनि शयुनि में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे हीअ तव्हांखे मार्केट नज़र अचे थो मार्केट जे दुकानदारनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे हितां जे शहरनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे हुननि जो चवणु आहे त अॻ में ई महांगाई जे करे जेको आहे सो कारोबार हुननि जो मुतासिर थी रहियो कारोबार न हुजण बराबरि हुयो पर वरी जीअं महांगाई वधी वई आहे महांगाई खां पोइ वरी रमज़ान शरीफ़ जे अचण सां जेको लॉकडाउन लॻायो वियो आहे उन लॉकडाउन उन्हनि खे जेको आहे सो सख़्तु परेशान करे छॾियो आहे ख़ासि तौर ते रमज़ान शरीफ़ जे ईद जे हवाले सां जीअं रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थींदो आहे त साल जी जेका हीअ पहिरीं ईद आहे उन पहिरीं ईद जे करे माण्हुनि में तमामु घणी जोश ऐं ख़रोश सां ख़रीदारी थींदी आहे माण्हू ख़ुशीअ सां लटा कपिड़ा जूता या सिंगार जो सामान हूंदो आहे जेको उहो ख़रीद कंदा आहिनि पर हिन महांगाई जे करे ऐं लॉकडाउन जे करे उहा ख़रीदारी बि थी न सघंदी ऐं वापारी दुकानदार तमामु घणो परेशान आहिनि त हीउ जेको लॉकडाउन वारो फ़ैसिलो कयो वियो आहे उहो तमामु ग़लति आहे ऐं अॻ में ई महांगाई हुई वरी जेकॾहिं हीउ लॉकडाउन लॻायो वियो त हुनजो जेको कारोबार जो सिलसिलो शुरू थी चुको हो वरी उहो मिसारजी वेंदो ऐं उन कारोबार ते हुन ते सख़्तु असरु पवंदो कोशिशि करियूं था त दुकानदारनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं आम माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं त हुननि जो हिन सिलसिले में छा चवणु आहे जिते खाइण पीअण जे शयुनि में त इज़ाफ़ो थी वियो आहे पर जेको कपिड़ा आहिनि या सिंगार जो सामान आहे जेको ख़ासि तौर ते वॾनि ॾींहंनि में जेके ईद जा ॾियारा हूंदा आहिनि ख़ुशियुनि वारा ॾींहं हूंदा आहिनि शादियुनि मुरादियुनि वारा ॾींहं हूंदा आहिनि उन्हनि में माण्हू शौक़ सां पहिरींदा आहिनि उन्हनि में बि इज़ाफ़ो थियो आहे उन में इज़ाफ़ो थियण जे करे कारोबार ते बि सख़्तु असरु पए थो जेको आम माण्हू ड्रेसियूं 3 ड्रेसियूं ॿारनि खे वठी ॾींदो 5 ड्रेसियूं वठी ॾींदो पर उहो माण्हू मजबूरनि वठणियूं त आहिनि ड्रेसियूं कपिड़ा ऐं ॿियो समूरो सामान पर पोइ मिक़दारु घटाए थो जंहिंजे करे कारोबार खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे कारोबार जेके आहिनि उहे समूरा कारोबार तमामु घणो नुक़सान में पिया था ॻाल्हि ॿोल कयूं था दुकानदार असां सां मौजूदु आहिनि कपिड़े जो दुकानु आहे मेहरान सेंटर में मौजूदु आहियूं कीअं पिया ॾिसो हिकु महांगाई वधी वई आहे ॿियो कारोबार तमामु घटिजी विया आहिनि वरी मथां सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां लॉकडाउन जो ऐलान कयो वियो आहे कीअं सिस्टम हलंदो माण्हुनि जा मसइला कीअं हल थींदा सर लास्ट ईयर बि ईअं ई थियो जो लॉकडाउन दौरान जेको आहे असांजा सभु दुकान ॿिया टिया बंदि हुया तमामु घणो नुक़सानु थियो उन खां पोइ हींअर थोरो घणो बिज़नेस स्टार्ट थियो त हिननि वरी इहो शुरू कयो त भई हाणे लॉकडाउन असल में थियणु ईअं खपे वायरस त आहे उहा वबा आहे पर उन्हनि जो इहो तरीक़ेकार कोन्हे त तव्हां मार्केटूं वग़ैरह बंदि करायो इन्हनि सां छा थींदो इहे टाइम जी पाबंदी कई आहे त इन्हनि ते वरी ओवर क्राउड थींदो जीअं हाणे 8 बजे बंदि था कराइनि त 8 बजे एतिरी क्राउड थींदो जो उहा वबा जेका आहे फैलिजंदी इन लाइ इहो थिए त उन्हनि जे SOPs ते अमल कराइनि ऐं जीअं थोरो डिस्टेंस सां जेको आहे उहो कारोबार करणु ॾियनि कारोबारनि ते को बि टाइम जी पाबंदी न हुअणु खपे ऐं हींअर बि तव्हां ॾिसो था मां ख़ाली लॻो पियो आहे केरु अचण लाइ तयारु कोन थो हिननि जो वरी लॉकडाउन ऐं ॿियो इन जे करे वॾे में वॾो नुक़सानु थियो आहे वॾे में वॾो जेको आहे असांजे बिज़नेस ते वॾे में वॾो फ़र्क़ु पियो आहे ऐं महांगाई बि तमामु घणी थी वई आहे हींअर या तक़रीबन ईअं सम्झो 15 ॾींहं अॻु में जेको आहे न फैसलाबाद पूरो हफ़्तो बंदि हुयो हिन धागे इन जे करे महांगाई जे करे कपिड़े ते तक़रीबन ईअं सम्झो त 30 खां 40 रुपए फ़ी मीटर ते महांगो थियो आहे त अॻे माण्हू जेको ईंदा हुआ न 4-4 5-5 6-6 सूट वठंदा हाणे ईअं सम्झो त ज़कात वारो बि को मिड़े कस्टमर अचे थो पर को बि कोई कोन्हे त हींअर बि दुकानु ख़ाली लॻो पियो आहे हालांकि
हालांकि रमज़ान शरीफ़ के बाक़ी 13 ॾींहं आहिनि हालांकि अॻे ईअं हूंदो जीअं रमज़ान शरीफ़ महीनो अॻु में माना ईअं सम्झो त कारोबार स्टार्ट थींदो असांखे फुर्सत ई कोन मिलंदी पर हींअर केरु कस्टमर ई कोन्हे ख़ाली लॻो पियो अथव महांगाईअ में वॾो नुक़सानु ॾिनो आहे जीअं तव्हां चयो त फैसलाबाद धागे जे करे बंदि हुई अहिड़े तरीक़े सां समूरा कारोबार फ्रूट महांगो आहे सब्ज़ी महांगी आहे आम माण्हू ग़रीब माण्हू कीअं जीअंदो सर तव्हां पाण ॾिसो था त केतिरी महांगाई थी आहे फ्रूट सब्ज़ी हे हो सभु हर शइ महांगी लॻी पई आहे उन खां पोइ ही वरी जेको कराइनि था बंदि 8 बजे ताईं त ग़रीब वीचारो माण्हू केॾांहुं वेंदो असां त वरी बि दुकानदार आहियूं भला केॾीमहिल कुझु कारोबार थिए थो पर गाॾे वारो मज़ूर ॿियो हे जेको फ्रूट कपाए थो या को केॾीमहिल इफ़्तारी जे टाइम ते चाट वग़ैरह खपाए थो जेको पंहिंजी बच्चनि जी रोज़ी करे थो उहो केॾांहुं वेंदो तमामु घणो माना बुरो हालत आहे ईअं न हुजणु खपे कुझु टाइम ॾियणु खपे ऐं तमामु घणी महांगाई थी आहे इन ते कंट्रोल करणु खपे महांगाई वरी ॿिए तरफ़ सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां वरी हिकु दफ़ो लॉकडाउन जो ऐलान कयो आहे जंहिंजे करे माण्हू सख़्तु परेशान आहिनि कीअं पिया ॾिसो हीअ जेका महांगाई वधी वई आहे माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे रोज़ु कमाईंदड़ रोज़ु खाईंदड़ माण्हू सख़्तु परेशान आहे कीअं थींदो सभ खां वॾी ॻाल्हि इहा लॉकडाउन त पंहिंजी जाइ ते ऐं हर शइ पंहिंजी जाइ ते माना हिकु त अॻे ई चहल चिबी थियल ॿियो महांगाई चहल चिबी करे छॾी आहे रमज़ान शरीफ़ मथां आहे असांजा जेके मुस्लमान भाइर इन जूं महिरबानी उहे अटे में हाणे वाद खंड में हाणे वाद फ्रूट अञा जेको स्टोरेज थींदो उन्हनि जी डबल ट्रिपल ते जेको आहे महांगाइयूं माना नेक कम खे बि एतिरो वधाए था हिकु माण्हू कनि सम्झ में ॻाल्हि नथी अचे हुकूमत खे खपे त इन्हनि शयुनि ते नज़र रखे जेका शइ मुहर्रम ख़ासि तौर ते रमज़ान शरीफ़ जी ज़रूरत आहे उन ते त तवजो ॾियनि महांगाई आहे बिल्कुलु महांगाई आहे तमामु महांगाई आहे इनकम लभे कोन थी महांगाई चोट चढ़ियल आहे बसि गुज़ारिश आहे त साईं जन खे त कुझु अहिड़ियूं टीमूं ठाहिनि जेके हाणे खां ई उन जूं सर्च कनि वर्किंग कनि त वाक़ई एतिरी महांगी दुकानदार छो था कनि दुकानदारनि जो बि ॾोह न आहे हुननि खे मथां जेका शइ अचे थी उन्हनि खे पकड़बो ई न पकड़बो वीचारनि रिटेलरनि खे हींअर खां ई अञा 15 ॾींहं पिया आहिनि रमज़ान में त जेको आहे सो खीर 120 रुपया किलो थी वियो आहे अटो 80 खां 100 रुपया किलो थी वियो आहे नारंगियूं महांगियूं फ्रूट महांगा अॻु में ई वरी मथां लॉकडाउन जो ऐलान जेको रोज़ु कमाए रोज़ु खाए उन जो छा असरु थींदो उन जी छा हालत थींदी त हुकूमत खे घुरिजे त जेको आहे न इन ते थोरी नज़रसानी कई वञे जेतिरो थी सघे ग़रीब आवाम जी हेल्प कई वञे हे ॾींहों ॾींहुं जेको आहे न हिसाब किताब बंदो थो वञे पियो ऐं इन में त ग़रीब माण्हू मरी वेंदो हलियो उन जी हालत ख़राबु थी वेंदी हली नाज़रीन जिते खाइण पीअण जे शयुनि में त अघनि में त इज़ाफ़ो थियो आहे पर जेके ॿियूं शयूं आहिनि ख़ासि तौर ते हेॾनि वॾनि ॾींहंनि में ईदुनि ऐं शादियुनि ख़ुशियुनि वारनि ॾींहंनि में शयूं इस्तेमालु कबियूं आहिनि जिन में ख़ासि तौर ते ॿारनि जो हार सिंगार जो सामान आहे या जेको आहे सो गिफ्ट पीस आहिनि या ॿियूं शयूं आहिनि ख़ासि तौर ते ॿाराणी ऐं औरताणो सामान हूंदो आहे उन में जे अघनि में बि इज़ाफ़ो थियो आहे उन जे अघनि में इज़ाफ़ो थियण जे करे दुकानदार ऑलरेडी परेशान आहिनि कारोबार सख़्तु मुतासिर थिया आहिनि गिफ्ट पीस जेके हूंदा आहिनि ॿार सालगिरहनि ते शादियुनि ख़ुशियुनि में ॾींदा आहिनि उहो दुकानु आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिते दुकानदार असां सां मौजूदु आहे कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु महांगाई उरूज ते थी वई आहे ऐं महांगाई जे करे कारोबार त सख़्तु मुतासिर थिया आहिनि पर जेको ग़रीब माण्हू आहे रोज़ु कमाए रोज़ु खाईंदो आहे उहो सख़्तु परेशान आहे उनजो जेको आहे सो चुल्हो नथो ॿरे पियो वरी हिकु दफ़ो हुकूमत ॿीहर लॉकडाउन जो ऐलान कयो आहे सुबुह जो 6 बजे खां वठी राति जो 8 बजे ताईं अर्ज़ु इहा की पोयों साल पूरो हर दुकानदार घरां नुक़सानु खाधो को बि वापारु सड़ो न थियो उन खां पोइ हाणे वरी बि मुसलसल स्कूल बंदि आहिनि वरी मथां कारोबार बंदि थिए पियो उन ई करे कारोबारी माण्हू ॾाढा मुतासिर थिया आहिनि न टाइम ते किरायो मालिकनि खे ॾेई सघनि था न घर जो किरायो भरे सघनि था अटे भते में बि दुकानदार बि लाचार थी विया आहिनि हल्को माण्हू त उहो ई थी वियो आहे पर दुकानदार बि पंहिंजे हिसाब सां अटे भते में लाचार थी वियो आहे ख़रीदारी बिल्कुलु न आहे दुकानदार सारो ॾींहुं वांदा वेठा आहिनि तव्हांजो जेको हीउ कॉस्मेटिक ऐं जनरल स्टोर जो सामान आहे इन में बि इलाही शयूं वधियूं हूंदियूं केतिरी परसेंटेज वधी आहे ऐं उनजे वधण जे करे कारोबार खे अदा 25 खां 30% ताईं हर शइ महांगी थी आहे पर वठण वारो ख़रीदार को बि न आहे चाहे सस्ती आहे चाहे महांगी आहे वठण वारो ख़रीदार न आहे महांगाई जे करे ज़रूरु फ़र्क़ु वॾो आहे ग्राहक जो रेशो तमामु घटि में घटि आहे दुकाननि ते माण्हू ईंदा हूंदा जॾहिं अघु पुछनि था त दुकानदारनि जा ऐं ग्राहकनि जा पाण में चपकलिश बि थिए थी तेज़ बि थियनि था अहिड़ा बि वाक़िया थिया आहिनि दुकानदार बिल्कुलु अदा जेको 10 रुपए जी शइ वारी अॼु 20 रुपया थी वई हर माण्हू दुकानदार सां काफ़ी कुझु तेज़ बि ॻाल्हाए थो घटि वधि बि ॻाल्हाए थो पर दुकानदार मजबूर आहे शइ अॻियां खां महांगी थिए थी दुकानदार जो कसूर आहे न
नाज़रीन ही ॿुधो अवां जनरल स्टोर ते मौजूदु आहियूं ऐं जनरल स्टोर कार जेको आहे सो हुन जनरल स्टोर जा जेके सामान आहिनि मुख़्तलिफ़ या ॿारनि जा गिफ्ट पीस आहिनि उन हवाले सां हाणे जो चवणु आहे त उहे बि वधी विया आहिनि। जिथे सब्जी भाॼी या फ्रूट हुजे गोश्त हुजे मच्छी हुजे उहे त उनजे अघनि में त इज़ाफ़ो थियो आहे, पर हीअ जेके ॿियूं शयूं आहिनि आम इस्तेमालु थींदड़ शयूं उन्हनि में बि इज़ाफ़ो थियो आहे। जीअं सवेर हिकु दुकानदार सां ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणु आहे त सिर्फ़ु जनरल स्टोर ऐं खाइण पीअण जूं शयूं न पर सब्जियुनि में बि तमामु घणो सब्जियुनि जे अघनि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। 2-4 ॾींहं अॻु जेको आहे सो टमाटो 10 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो ऐं हिन वक़्तु टमाटे जी क़ीमत 30 रुपए खां 40 रुपया फ़ी किलो थी वई आहे। अञा बि रमज़ान में काफ़ी ॾींहं आहिनि, जेकॾहिं रमज़ान शुरू थियो त हीअ जेके बि शयूं आहिनि जेको बि खाइण पीअण खां अलावा ॿियूं जेके शयूं बि आहिनि आम इस्तेमाल में ईंदड़ उन्हनि जा बि ॿीणा अघ थी वेंदा। हार सिंगार जो सामान हुजे, मर्दाना तोड़े औरताना कपिड़ा हुजनि, उहे वधि में वधि माण्हू ख़रीदारी कंदा आहिनि, पर महांगाई जे करे कारोबार त सख़्तु नुक़सान आहे पर माण्हू बि सख़्तु परेशान आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त हिन दफ़े हू ख़रीदारी करण जहिड़ा न रहंदा। हिकु त लॉकडाउन ऐं ॿियो कारोबारनि में घटिताई, टियों बेरोज़गारी ऐं महांगाई माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी आई। महांगाईअ जेको माण्हुनि खे परेशान कयो आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे वधायूं था। कासमाबाद बिज़नेस फोरम जो सदर रहमतुल्लाह साद असां सां गॾु आहे, उन सां हाल अहिवाल कयूं था। कोरोना जे सबबि सॼो साल तक़रीबन 8-9 महीना लॉकडाउन हुयो, माण्हू सख़्तु परेशान हुया, कारोबार हाणे वञी रवानगी थी, कारोबार जो सिलसिलो शुरू थियो। बिल्कुलु सर, जेकी महांगाई अचे था न महांगाई जिन निकिरी आयो आहे। अहिड़े तरीक़े सां गुज़िरियल साल खां वठी करोना हली, करोना में आम ताजर ॿियो त केरु परेशान थियो ई कोन, उनजा दुकान बंदि थिए, उनजी बेरोज़गार, उनजा किराया, उनजा ख़र्च, ॿारनि जूं तइलीम वयूं, घरनि में वेही वेही माण्हुनि जा ख़र्च वधी विया ऐं उन्हनि खां पोइ रोडनि ते निकिरणु, दुकानदारी ऐं सॼी डिस्टर्ब चलाई। हिन वक़्तु जेकी वरी लॉकडाउन लॻो आहे, 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में तव्हां पहिरियों 10 बजे ताईं लॉकडाउन थियो, वरी राति ख़बर पई आहे त 8 बजे लॉकडाउन थियो आहे। मां सम्झां थो रमज़ान शरीफ़ में मुर्गे जी दुकान ई बंदि कंदा ऐं सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे उनखे इहो अहसासु ई न आहे त आम माण्हू वायरल कीअं कंदो, पाण खे घुमाईंदो फिराईंदो कीअं कंदो। अॻु में ई पाकिस्तानी मईशत जे हिसाब सां ॾिठो त 3 मिनिस्टर बि चेंज थी वियो ख़ैर सां, हाणे 9 मिनिस्टर आहे, उहो अलाए छा पघू ॿुधाईंदो माना वफ़ाक़ी गवर्नमेंट खे। ऐं महांगाई जेकी आहे असां हथरातू महांगाई आहे ऐं हितां जा जेके वॾा माना मंगरमछ आहिनि, जे तव्हां ॾिठो हूंदो त जेके चीनी गंदम इहे चवनि था बाबा इन्हनि कई आहे, उन्हनि ते को बि माना कब्ज़ो करणु तयारु कोन्हे। आम माण्हू आम दुकानदार खे वञी ॾंड भरनि था, ॿधनि बि था ऐं दुकान बि सील कनि था। ऐं उनजो इहो ई सिलो आहे त असांजी क़ौम जेकी आहे ख़ासि करे दुकानदार जेकी ताजर कम्यूनिटी आहे, उहा वीचारी अहिड़ी कम्यूनिटी आहे जेकी विड़ी बि कोन सघे, वञी बि कोन सघे ऐं पंहिंजो दुकानु छॾे बि कोन सघे। उन खे वधि में वधि हिन वक़्तु एनकरेजमेंट हुजे या जेके ॿिए प्रॉब्लम हलनि पिया, माण्हू हिकिड़े अहिड़े थ्रेड में वञो ख़ुदकशी करण ते मजबूर थिया आहिनि या कारोबार बंदि करण ते। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त तक़रीबन हींअर दुकान हैदराबाद में कासमाद हुजे या पूरो शहर हुजे, उन्हनि माण्हुनि पंहिंजूं कारोबार बंदि करे उहे प्रॉपर्टियूं जेके किराएदार हुआ उहे वापसि करे छॾियूं ऐं ॿारनि पंहिंजा जेके वालदेन उहे वञी जेके अबेडारे जा ॻोठ आहिनि उहे आबाद कया आहिनि। हींअर तव्हां ॾिठो हूंदो त रोडनि रस्तनि ते माण्हू आहे ई कोन, कारोबार आहे ई कोन, उन खां पोइ एतिरो ख़र्चु कोन्हे जो सर्वाइव करे सघनि अहिड़े माहौल खे ऐं महांगाईअ में। ऐं अलाह रहम करे, इहो अलाह जी तरफ़ आहे, जेकॾहिं बीमारियूं अचनि थियूं त उहो अलाह जी तरफ़ आहे, ॾमर आहे ऐं इंसान जे पंहिंजे अमालनि जो जेकॾहिं क़ाबू बंदि आहे त कारोबार बि बंदि सघे थो, वॾी ॻाल्हि कोन्हे। पर घटि में घटि जेके ज़ुल्म करे थी इंतिज़ामिया ऐं माण्हुनि खे ॾंड ॾोह ही रखे पंहिंजे ब्लैकमेलिंग में पंहिंजो माल ठाहिण लाइ, मां सम्झां थो त इहो महांगाई जो वॾे में वॾो सिलो आहे जो हिन महांगाई जो नालो ॾेई ऐं ऑफिसर तबिको आहे या इंतिज़ामिया आहे उहा ब्लैकमेलिंग जो नओं तरीक़ो करे थी। बिज़नेस फोरम जा सरबराह बि आयो हिते हैदराबाद जे मुख़्तलिफ़ फोरमनि ते वञूं था, मुख़्तलिफ़ इंतिज़ामिया सां बि राब्ते में आयो। इन सिलसिले में इंतिज़ामिया उनखे छा करणु घुरिजे? डिप्टी कमिश्नर आहे, असिस्टेंट कमिश्नर आहे, जेके अघनि ते कंट्रोल करे सघनि था, शहरनि में अची सघनि था, ॾंड ॾोह हणी सघनि था या को उनखे छा करणु घुरिजे? बिल्कुलु सर, तव्हां ॾिठो हूंदो त जेको DC हैदराबाद आहे उहो चाहे थो त कुझु हैदराबाद में कुझु थिए, पर उनजा जेके मातहत आहिनि, AC हुजे, मुख़्तियार कजे, सुपरवाइज़र हुजे या उनजा हिकिड़ा एजेंट हूंदा अथव, क्लार्क स्पेशली क्लार्क करे रेटनि ते रखंदा आहिनि। उन खां पोइ फूड डिपार्टमेंट अची वियो आहे, अनाज मार्केट अची विया आहिनि, मार्केट कमेटी वारा अची विया आहिनि। उहे हिकिड़ो उन्हनि जो सम्झो त 12 महीननि में हिकिड़ो माना बांड खुलंदो आहे, ख़ासि करे रमज़ान शरीफ़ जे महीने में जेके महांगाई थींदी आहे, तव्हां ॾिठो हूंदो त हर शइ एतिरी महांगाई थींदी आहे ऐं महांगाई सां गॾु गॾु जेको किचिरो पियल हूंदो आहे पूरे साल में स्टोरेज में, उहो निकिरी बि रमज़ान शरीफ़ में सेल कंदा आहिनि। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में जेकी फज़ीलत आहे उन खे विसारे वेंदा आहिनि, पंहिंजे पेट जे लाइ वरी घटि में घटि एॾी माना किन कंदा आहिनि अची, जंहिंमें असां ताजर ख़ासि करे जेके प्रॉपर दुकानदार आहियूं उहे ख़्वार थींदा आहियूं त बाबा हेॾी महांगाई थी आहे, हेॾी सुठी शइ छो नथा नथी हले। ऐं उन में ज़िले इंतिज़ामिया जी नाहाली आहे
ऐं ज़िले इंतिज़ामिया नाहाली जो इहो मतिलबु आहे त उहे जेकॾहिं रमज़ान शरीफ़ में जीअं अॻु में थींदो हुयो त मार्केटुनि में कैंपूं लॻाइनि, नंबर ॾियनि ऐं हेल्प लाइन नंबर हुजनि, मार्केट कमेटी हुजनि, उन सां गॾु पुलिस, इंतिज़ामिया, दुकानदार या कासिमाबाद जा जेके नोटेबल ऐं हैदराबाद जा जेके नोटेबल मोज़िज़ माण्हू आहिनि, सिटीज़न्स बि हुजनि, उन्हनि में ताजिर कमेटी जा सरबराह हुजनि, उन्हनि खे विहारे जेकॾहिं अमल कंदो DC साहिबु त मां सम्झां थो हिन भेरे कामयाबी ईंदो। कराची या लाहौर या जेके वॾा वॾा शहर आहिनि उन्हनि में बचत बाज़ारूं लॻंदियूं आहिनि, इंतिज़ामिया वापारी गॾिजी बचत बाज़ार हूंदा आहिनि, पर हैदराबाद में अहिड़ी का अॼु ताईं का सुठी बचत बाज़ार न लॻी सघी आहे जंहिंजे करे कंहिं ग़रीब खे को फ़ाइदो मिले, आम माण्हूअ खे फ़ाइदो मिले, उन में कंहिंजी घटिताई आहे। बिल्कुलु सर, इहो बचत बाज़ार लाइ मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त हिकु दफ़ो बचत बाज़ार जो ऐलान थियो कासिमाबाद में, असां सॼो बंदोबस्तु कयोसीं, राति जो लेटो लिखो त बचत बाज़ार बंदि। अरे बाबा ही छा थियो, हेॾो माण्हुनि खां टेंट हयांसीं, बिनर ठारायासीं, एडवर्टाइज़मेंट कईसीं, पर सुबुह जो असांखे हणी न आहिनि। हींअर बि मां चवां थो त बचत बाज़ार लॻणु खपे। बचत बाज़ार में इहो थींदो त जेको आम माण्हू घटि में घटि अॼुकल्ह सिस्टम थी वियो आहे त माण्हू महीने जो कारोबार वठंदा, पर जॾहिं बचत बाज़ार लॻी त हफ़्ते जो पूरो सीधो सामान वठी पंहिंजे बचत लाइ रखंदा ऐं उन में वधि में वधि फ़ाइदो थींदो। मां सम्झां थो ज़िले इंतिज़ामिया जेकॾहिं चाहे, DC साहिबु चाहे त बचत बाज़ार बि असां ई हणाईंदासीं ऐं उहे रेट ख़बर आहे हर माण्हूअ खे त मार्केट में एतिरा रेट आहिनि, उन खां 10 खां 15% उहे माण्हू छॾींदा ऐं आम माण्हू उन मां सर्वाइव कंदो ऐं वठंदो कंदो। ऐं जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया जी इंट्रस्ट हूंदो त बचत बाज़ार लॻंदो, पर जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया जे हेठिए स्टाफ खे पंहिंजो पेट भरिणो आहे त उहे बचत बाज़ार हणी कोन था ॾियनि। वॾी महिरबानी नाज़रीन, हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अवां ॾिठो, अवां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे शहरनि, दुकानदारनि, वापारनि ऐं आम माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेका महांगाई आहे उन महांगाई उन्हनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। तमामु घणो दुकानदारनि, वापारियुनि खे नुक़सानु रसियो आहे, आम माण्हू बि सख़्तु परेशान थियो आहे। हिकु महांगाई, ॿियो वरी रमज़ान शरीफ़ जी शुरूआति थी आहे त वरी जेको आहे सो सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां लॉकडाउन लॻायो वियो आहे ऐं लॉकडाउन पिणु हुननि खे सख़्तु नुक़सानु ॾिनो आहे, जंहिंजे करे आम माण्हू तमामु घणो परेशान आहे। प्रोग्राम हैदराबाद टाइम्स जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त, तेसि ताईं सदाईं गॾु।